दोस्तों अस्सलाम वालेकुम। मीर मुल्ला को तव्हां साम्हूं आहे ऐं मस्जिद में बीठो आहियां ॿाहिरि बि न। अॼु दोस्तनि मुंहिंजी ख़बर हलाए छॾी आहे त मीर मुल्ला को गुज़ारे वियो। वेंटिलेटर ते हुउसि तॾहिं ॿिया ख़बर हलायूं और हींअर ॿिया ख़बर हलाया। उन सां गॾु सिंध न्यूज़ बि हलाए पई माशाल्लाह। तब्दील में सिंध न्यूज़ नथी करे, मगर सिंध न्यूज़ ते ॾाढो ॾुख आहे। पर व्हाट्सअप वारनि खे त अलाह ख़ुशि रखे, रब पाक रब्बुल आलमीन जे हलाईंदा हला वतन। पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, पहिरीं पुछनि त सही तर्दीद कनि। मुंहिंजो मामू गुज़ारे वियो आहे। अलाह आऊं त अलाह शुक्र ठीकु आहियां। मुक़ाम ते हाणे नमाज़ पढ़ी त नमाज़ पढ़ी मस्जिद में आहियां। मस्जिद में दोस्तनि जी फ़ोनूं अचनि पियूं। ऐं तव्हांखे इतलाह थो ॾियां ठीकु ठाक आहियां, अलाह शुक्र आहे। पंहिंजे हींअर ॻोठु आहियां ऐं बाक़ी अलाह इन्हनि खे सानी नसीहत ॾींदो। अलाह इन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में त छा चवां, अलाह ख़ुशि रखंदुनि जे अहिड़ियूं ख़बर था हलाइनि। अञा अलाह शुक्र आहे मीर मुल्ला को ठीकु ठाक चङो भलो आहे ऐं मीर मुल्ला खे अञा कुझु बि न थियो आहे। भाई हा मामू न गुज़ारे वियो आहे। बाक़ी इहा ग़लति ख़बर हलाइण लाइ ऐं इन्हनि जो शुक्रगुज़ार आहे त ग़लति ख़बर हलाइनि छो। मुंहिंजी उमिरि वधे पई पर ग़लति ख़बर हलाइण सां। ऐं हिन सिंध टीवीअ जो मालिक जेको आहे उहो वाणियूं आहे ऐं इन खे त अलाह छा थियो आहे। जग में वेंटिलेटर त बि मुंहिंजी ख़बर हलायूं ऐं अॼु मुंहिंजी ख़बर पियो हलाराए त इहो जेको प्रोग्राम मैनेजर आहे उमरान जान जो आहे केरु बि आहे, इन ख़ुदा जी का मार पवंदी जो मुंहिंजी ख़बर छो थो हलाए ग़लति। मूंखां पहिरीं पुछे त सही कंहिंखां तर्दीद करे, धरती टीवीअ खां तर्दीद करे, टाइम न्यूज़ खां तर्दीद करे, नूर चोखे साहिब खां तर्दीद करे, न बसि ख़बर पंहिंजे में हलाए था छॾीनि। त अलाह कुझु रखई मारान चाॾा। पहिरीं त कंहिंखां पुछंदो कर, कंहिंखां फ़ोन कंदो कर, पोइ सिंध न्यूज़ ते ख़बर हला। अंदरि ख़बर हलाईंदे त पोइ आउं केस कंदोमांइ, ॿुधाए थो छॾींदे तुंहिंजे पूरी सिंध न्यूज़ ते आउं केस कंदोमांव त तव्हां ग़लति ख़बर था हलायो। त ग़लति ख़बर न हलाईंदा कर। जेको फेसबुक आहे अलाह ख़ुशि रखे हो त बसि जंहिंजो त अचनि तंहिंखे मारे बि ठान। मामा लालू खे मारियूं, कॾहिं कंहिंखे था मारीनि, अॼु मूंखे मारे छॾियो अथनि। त यार ख़ुदा जो वास्तो त अलाह ख़ुशि रखंदो। रब पाक रब्बुल आलमीन तव्हांखे अहिड़ियूं ख़बरूं न हलायो बाबा। ॿियो हलाईंदा असांखे जॾहिं अलाह सॾींदो हलिया वेंदासूं, तव्हांखां पुछंदासूं कोन। लॻो तव्हांखे चवंदासूं त बाक़ी आहे त अलाह जेसी हयाती ॾिए थो त तव्हांजे करे आउं कोन वञी सघंदुसि। लॻो तव्हांजे चवण ते आउं मरी वेंदुसि, मरंदुसि। पंहिंजो जॾहिं अलाह सवारी मुंहिंजो पूरो थींदो, अलाह घुराईंदो त इहा हली मदद हलिया वेंदासीं। तव्हांजे चवण ते कोन थो मीर मुल्ला को मरे। महिरबानी।